असांजे इन सॼी सिंध खे महबूब करीम अलैहिस्सलाम जन बाबुल इस्लाम जो लक़ब ॾिनो आहे। ही सिंध सरज़मीन बाबुल इस्लाम आहे, लेकिन इन बाबुल इस्लाम में जेका दिल रही आहे उहा आहे ठटे जी सरज़मीन। कुरान पाक जी दिल आहे न सूरत यासीन, सॼो कुरान नूर आहे, पर सूरत यासीन उन कुरान जी दिल आहे। तो सॼी सिंध सरज़मीन बाबुल इस्लाम आहे, पर ठटे जी सरज़मीन जेका आहे उहा उन जी दिल आहे। उन जी दिल आहे जीअं कुरान में सूरत यासीन हूंदी आहे। अल्लाहु अकबर। कल उन ठटे जी सरज़मीन ते सो क़यामत जूं अलामतूं ऐं निशानियूं हुयूं। असांजो मौसल मेहरबान क़िबला मखदूम साईं मुफ्ती अब्दुर्रहमान रहमतुल्लाह अलैह जिन इन फ़ानी दुनिया मां इंतकाल कयो ऐं मुहब वञी पंहिंजे महबूब सां हमेशह मिलियो। कैदी खे आज़ादी मिली हिन दुनिया जे क़ैद मां। आशिक़ पंहिंजे महबूब सां वञी मिलियो। जॾहिं जुदा हुयो वञी हमेशह गॾियो वञी महबूब सां। कल उते उन्हनि जो जनाज़ो हो, राति उन्हनि जी दफ़नी बि हुई, असीं उते हाज़िर हुआसीं। त उते हिकिड़ो शख़्स जेको सो ॾाढी सुठी सूरत उन हिकिड़ो दुख जो इज़हार कयो, छोजो काफ़ी पीर हुया, काफ़ी मामला हुआ। उन हिकिड़ो इशारो ॾिनो, साईं दिल उलमान सां बि ॻाल्हि कई, ॿियनि सां पीरनि सां गॾु हुआसीं सभु। तो चई त ॾाढो बैनर ॾिसी ऐं फेसबुक ते ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं। वॾा प्रोग्राम ॾिसी त अज़मत मुस्तफ़ा, शान मुस्तफ़ा, इज़्ज़त मुस्तफ़ा, अहिड़ा बैनर ॾिसी दिलि ख़ुशि थींदी आहे। पर जेॾीमहिल प्रोग्राम जूं जा जेके उहे झलकूं ॾिसंदा आहियूं त नालो ज़रूरु आहे अज़मत मुस्तफ़ा, शान मुस्तफ़ा, पर पोइ ॾिसंदा आहियूं त हीअ आहे मौलवी जो मामलो। मौलवी अज़मत मुस्तफ़ा, ही अज़मत मौलवी हूंदी आहे, अज़मत पीर हूंदो आहे, शान पीर हूंदो आहे, शान मुस्तफ़ा न हूंदो आहे। नालो ज़रूरु हूंदो आहे मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जो, नालो ज़रूरु महबूबन जो हूंदो आहे, बैनर मुस्तफ़ा जो हूंदो आहे। पर हर पीर हर मौलवी खे पंहिंजी लॻल हूंदी आहे, पंहिंजे नफ़्स खे मथे आणींदो आहे। बाक़ी फ़र्ज़ कयो त मिले इला ऐं माशा अल्लाह त मुंहिंजे दिलबर नबी पाक अलैहिस्सलाम जा ग़ुलाम